अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग एनालिसिस रूम। आहियां लैला काबीना में अॼु कहिड़ा अहम फ़ैसिला वरिता विया आहिनि या कया विया आहिनि त तव्हांखे ॿुधाईंदासूं। त हिकिड़ो जेको इम्पॉर्टेंट शइ साम्हूं आई आहे त IT टावर मंसूबे जी उसूली मंज़ूरी ॾिनी वई आहे। न सिर्फ़ु एतिरो पर पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप प्रोजेक्ट्स में भर्तियुनि लाइ पाबंदियुनि ते नरमी जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। ऐं ॿिए पासे STS स्क्रीनिंग जे नतीजनि जे मुद्दे में जून 2028 ताईं वाद कई वई आहे। सिंध चैरिटी कमीशन क़ाइमु करण जी बि ॻाल्हि कई वई आहे। उन ते गौर करण जी हिकिड़ी तजवीज़ यानी शामिल कई वई आहे। सो उन में जेके गवर्नमेंट सां तालुक़ु रखनि था या जेके गवर्नमेंट सां न बि तालुक़ु रखनि था उहे बि हुन में शामिल थी सघनि था। ऐं कराची जे प्रेस क्लब जे मेंबर्स लाइ 639 वाधू रिहाइशी प्लॉट्स जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। ॿिए पासे असां नाज़रीन हिकिड़ो ॿियो अफ़सोसनाक वाक़ियो डिस्कस कंदासीं। केस असांजे साम्हूं आयो आहे त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त थरपारकर मां ई केस साम्हूं आयो आहे। हिकु नौजवान खे क़तल कयो वियो आहे, बदीनवासी नौजवान खे क़तल कयो वियो आहे। त हुनजा कहिड़ा कारण आहिनि, कुझु जवाबदार नामज़द बि थिया आहिनि। SSP थरपारकर जो चवणु आहे त थर हिकु अमुन जो शहर आहे, उते अहिड़े क़िस्म जो वाक़ियो पेश अचणु हिकु अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। खैर वधीक असां डिटेल्स जेके पंहिंजे रिपोर्टर तां नोड़ियो खां बि ॼाणींदासीं ऐं इन पर्टिकुलर केस बाबति ॻाल्हि थींदी। आख़िर में सिंध जाई सां तव्हांजी नाज़रीन मुलाक़ात कराईंदासीं। सो हिन वक़्तु इमदाद साहब जी तरफ़ हलूं था। इमदाद साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। संदसी तर्जुमा निगार सीनियर सहाफ़ी। इमदाद साहब सभ खां पहिरियों काबीना जे फ़ैसिलनि ते ॻाल्हाईंदासीं। कहिड़ो तव्हांखे अॼु के काबीना जे फ़ैसिले में कहिड़ो इम्पॉर्टेंट ऐं मेन शइ तव्हांखे अॼु नज़र आई आहे? हिकु त IT टावर आहे, उन खां अलावा काफ़ी ॿिया इम्पॉर्टेंट फ़ैसिला कया विया आहिनि, पर तव्हांजी नज़र में कहिड़ी वधीक मेन ॻाल्हि आहे जिते ॻाल्हाइणु घुरिजे? दादा कुझु शयूं जेके आहिनि उहे त हिन डे टू डे अफेयर्स जे हवाले सां आहिनि या वरी अदालती हवाले सां कुझु फ़ैसिला आहिनि जेके स्पेशल कोर्ट्स जी बिल्कुलु बिल्कुलु। पर जेको IT टावर वारो आहे इहो इंतिहाई इम्पोर्टेंट फ़ैसिलो आहे, छाकाणि त दुनिया जेका आहे उहा इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, डिजिटल मीडिया, डिजिटल टेक्नोलॉजी खां पोइ हाणे वञे पई AI वारे पासे। ऐं सॼो बिज़नेस जेको आहे या मईशत जेका आहे उहा सॼी उन सां मुंसलिक थी वई आहे। ऐं जेके जॉब्स आहिनि ॿारनि खे उन ज़रिए ई मिली सघनि थियूं। जेको IT में जंहिंजी महारत हूंदी या स्किल हूंदी उनजी, त उनखे बहितर नमूने सां पंहिंजे लाइ रोज़गार बि कमाए सघे थो ऐं मुल्की मईशत में बि ऐं सूबे जी इकोनॉमी में बि कंट्रीब्यूट करे सघे थो। त इहो हिकिड़ो बहितर फ़ैसिलो आहे। वक़्ताइतो त कोन चवंदुसि, काफ़ी देरि थी वई आहे हिनखे अॻु में थियणु घुरिजे हा, पर इहो हिकिड़ो बहितर फ़ैसिलो जिन्हनि कयो आहे। पर जिस मंज़ूरी आहे त छा हिन जा कुझु डिटेल्स साम्हूं आया आहिनि त हिन शइ खे कीअं अॻिते वधायो वेंदो इमदाद साहब, ऐं कीअं नौजवान हिन मां फ़ाइदो वठी सघनि था? हिन जो मक़सदु आख़िर छा हूंदो IT टावर जे करे क़ाइमु बि थिए पियो त? इहो लाहौर में IT टावर आहे, अल्फा करीम IT टावर आहे, पुराणो ठहियलु आहे उते। हाणे उन में इहो थींदो जेके IT जी इंडस्ट्री में जेके पंहिंजो हिकिड़ो त माण्हू इन्वेस्ट कनि था उन्हनि खे उन्हनि में कयो वेंदो, पंहिंजो इंसेंटिव ॾिना वेंदा, ॿियो उते इदारा ठाहिया वेंदा। सो हाणे हिननि जो जेको कीअं आहे उनजो शेपअप कीअं कंदा, इनखे एग्जीक्यूट कीअं कंदा, इहा ज़ाहिर शइ इन साम्हूं अचणी आहे। पर इहो इनिशियली फ़ैसिलो ई पंहिंजी जॻह ते बहितर फ़ैसिलो आहे त इन पासे घटि में घटि हुकूमत सीरियस नज़र अचे पई त जेको पंहिंजी नई नस्ल आहे अदालतूं क़ाइमु करण जो छा मक़सदु आहे, उनजी छा अहमियत आहे? इहो फ़ैसिलो कंहिं कॉन्टेक्स्ट में वरितो, कहिड़े कॉन्टेक्स्ट में वरितो वियो आहे? अच्छा, इहो थोरो मुंहिंजे लाइ कंफ्यूजन आहे त ख़ासि अदालत जेका एंटी टेररिज़म कोर्ट उहा स्पेशल कोर्ट ई आहे। दहशतगर्दी जी स्पेशल कोर्ट जेको टेररिज़म वारी उहा स्पेशल कोर्ट हुई, या हिननि खे जेके ख़ासि केसिस हूंदा, छाकाणि हिकिड़ो त आहे जेके आम क़तल जा केस थियनि था उहे वञनि था अदालतुनि में, उन में दहशतगर्दी जेका दिफ़ात लॻाई वञनि थियूं, त उहे जेके आहिनि उहे दहशतगर्दी जी अदालतूं वञनि थियूं। जेके ख़ासि स्पेशली हार्डकोर टेररिस्ट जेके थियनि था या फिरकेवारियत आहे या पोइ वरी जेको TTP या इन टाइप जा जेके दहशतगर्द थियनि था, मुंहिंजो ख़्यालु आहे उन्हनि जे हवाले सां ई मूंखे शइ लॻे थी। ठीकु, सिंध चैरिटी कमीशन क़ाइमु करण जी तजवीज़ ते बि गौर कयो वियो आहे, त इन जो छा मक़सदु हूंदो? चैरिटी करणु हूंदो ऐं उहा थींदे बि सही? ॾिसो, चैरिटी हाणे उहा जेको मुख़्तलिफ़ इदारा जेके आहिनि अॻे ई हुकूमत जेके आहिनि मुख़िर हज़रात उनजे ताबुन सां हलाए थी पई इस्पतालुनि खे, ख़ासि तौर ते कराची वॾियूं वॾियूं इस्पतालूं जेके आहिनि उनखे सरदीअ वारा जेके आहिनि उहे ॾींदा आहिनि फंड, हुकूमत जी वॾे पैमाने ते फंडिंग ॾींदी आहे। हाणे हिन जो जेको आहे मक़सदु चैरिटी फाउंडेशन जो, उहो मुंहिंजो ख़्यालु आहे त उन में वसी उनखे कयो वेंदो त जेको हिकिड़ो गवर्नमेंट जी चटरीअ हेठि जेको वॾो इदारो हुजे, ज़कात वग़ैरह जो जेको सिस्टम आहे उहो शायदि उन लेवल ते नथो इफेक्टिव थिए, त उनखे मद्देनज़र रखे इन क़िस्म जी का फाउंडेशन जेका आहे उहा
ठहण वञे पई, पर अक्सर अहिड़ा फ़ैसिला थींदा आहिनि उहे ॾाढो ॾुखियो हूंदो आहे उन ते अमल दरामद करणु हुकूमतुनि लाइ। ॾिसूं त कीअं कनि था इन ते अमल। ठीक, प्रोग्राम में अॻिते वधूं था साहब, हिकु ॿियो अफ़सोसनाक वाक़ियो थरपारकर में पेश आयो आहे, यानी डीपले में मारियल हिकु बदीन वासी उन नौजवान जो केस त हिन वक़्त ताईं दाख़िल थी चुको आहे, पर मुसलसिल उन जा वारिस सिरापा एहतजाज लॻा पिया हुया, इंसाफ़ जो मुतालिबो करे रहिया हुया। सो मारिजी वियल बदीन वासी नौजवान जो क़त्ल केस 4 अहलकारनि ख़िलाफ़ दाख़िल थियो आहे, ऐं जंहिंमें तव्हांखे ॿुधाईंदो त SHO हुसैन बख्श राजड़, शौकत नामी शख़्स उन में शामिल आहे, प्रकाश मेघवाड़ ऐं लाल मोहम्मद। सो ये तमाम जवाबदार जेके इन नामज़द थिया आहिनि। त ख़ैर में ॼाणायो वञे पियो त हीअ मुबैना पुलिस इन खे क़त्ल कयो आहे, उनजी फायरिंग जे नतीजे में जेके उतां जा इलाइक़े वारा आहिनि उहे इहो सभु ॿुधाइनि पिया। त जेकॾहिं ईअं आहे त पंहिंजी नौईअ जो पहिरियों वाक़ियो त कोन आहे। सो इन हवाले सां वधीक इंदा साहब अता नोरियो असां सां गॾु मौजूदु आहे, रिपोर्टर मिठी, छो त मिठी में बि एहतजाज हो, उन्हनि सां असीं ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम अता, थैंक यू जॉइन करण जे लाइ। अता, छा वाक़ियो आहे रमज़ान खोसो नौजवान जो क़त्ल थियो आहे, हिन वक़्त इन केस जा कहिड़ा अपडेट्स आहिनि, छा स्टेटस आहे, छा इन नौजवान जा वारिस अञा ताईं सिरापा एहतजाज आहिनि, तदफीन थी वई आहे या न? जी बिल्कुल लैला, ही अफ़सोसनाक वाक़ियो आहे। गुज़िरियल ॾींहुं डीपलो जो थाणे जी हद मां इहो वाक़ियो पेश आयो आहे। ही बदीन जो नौजवान आहे रमज़ान खोसो, ही बदीन डीपलो खां बदीन तरफ़ वञी रहियो हो त विच रस्ते में पुलिस जो जेको हिन खे गोलियूं हयूं आहिनि, इहो ॿुधाए पियो वञे त पुलिस जेको गोलियूं हयूं आहिनि, इहो लाश आहे उहो मिलियो आहे। उन खां पोइ लाश खे बर वक़्तु इस्पताल आंदो वियो, सॼी राति इस्पताल में रहियो, उनखे आसरा ॾिना विया, केस दाख़िल न कयो। उन बाद वारसनि अॼु मिठी जो गोलियूं कंहिं हलायूं, हमिलो कंहिं कयो उन्हनि जे मथां? ॾिसो, वारिस जेके आहिनि उहे वारिस चवनि था त पुलिस गोलियूं हयूं आहिनि, बकौल उनजे भाउ रमज़ान खोसो जे भाउ जे। त कुझु ॾींहं अॻु SHO हुसैन बख्श राजड़ आहे, डीपलो थाणे ते तैनात आहे, हुन चयो त जेकॾहिं इहो असांखे हू धंधो वंशात जो कंदो हो, जेकॾहिं रिश्वत न ॾींदो त असां हिन खे मारे छॾींदासीं। त हिन खां पोइ इहो सॼो मामिलो पेश आयो आहे। उन खां पोइ अॼु थरकोल ॾांहुं वेंदड़ रोड फांगारियो स्टॉप ते जेको धरणो हयो वियो, 24 कलाकनि खां पोइ SSP थरपारकर शोएब मेमण जेको सो नोटिस वठी SHO समेत 5 जेके एहलकार आहिनि उन्हनि खे सस्पेंड कयो हो। सस्पेंड करण खां पोइ बि जेको सो FIR न पे थी, एहतजाज खां पोइ जेको सो FIR थी आहे। FIR में जेके SHO हुसैन बख्श राजड़ 4 पुलिस एहलकार आहिनि, जिन में हिकु लाल मोहम्मद बजीर आहे, पहलाज मेघवाड़ आहे, शौकत रायमो समेत जेके 5 जेके 4 पुलिस एहलकार, हिकिड़ो जेको प्राइवेट माण्हू आहे उहो शामिल आहे। उन ते केस दाख़िल कयो वियो आहे। केस दाख़िल करण खां पोइ बि जेको सो जेके रमज़ान खोसो जे वारसनि पारां एहतजाज आहे, उहो धरणो आहे, उहो ख़त्म न पे कयो वियो। उन खां पोइ SSP शोएब मेमण आहे, उहो धरणे वारी हंधि पे अची जेको यकीन दहानी कराई हुई त असां लॻायो वियो इन्हनि जे वारिसनि पारां। ॾिसो लैला, धरणो ही फांगारियो स्टॉप आहे, मिठी जो जेको थरकोल रोड खे मिलाईंदड़ आहे, सही थरकोल रोड के मिलांदड़ आहे। 24 कलाक धरणो लॻल रहियो। धरणे खां पोइ जेको सो SSP शोएब मेमण उते पहुची ॻाल्हियूं कयूं आहिनि, उन्हनि खे यकीन दहानी कराई आहे त कुझु मूंखे 2 ॾींहंनि जो टाइम ॾियो, 2 ॾींहंनि में आऊं जेके ही FIR में नॉमिनेट जेके SHO समेत जेके एहलकार आहिनि उन्हनि खे आऊं गिरफ़्तार कंदुसि। उन खां पोइ जेके वारस जारी आहे, लाश जी तदफीन थी आहे। जी लाश जी जेको धरणो जेको हिन वक़्तु जेको SSP ख़त्म कराई छॾियो आहे, लाश जेको बदीन ज़िले जो जेको ॻोठ आहे उन ॾांहुं जेको खणी रवाना थी विया आहिनि। ठीकु आहे, अता महिरबानी तव्हां सां गॾु मौजूदु हुयो। इमदाद साहब जी तरफ़ हलूं था। इमदाद साहब, तव्हां अता जी बि तफ़सीली ॻाल्हि ॿोल ॿुधी पए, छा चवण आहे त हीअ छा पुलिस कस्टडी में तव्हांखे वाक़ियो पेश ईंदे नज़र आयो आहे, ऐं SSP साहब उतां जेके SHO ते इल्ज़ाम लॻल हुयो ऐं ॼाणायो वियो त उन्हनि जे तरफ़ां फायरिंग कई वई, इलाइक़े वासियुनि बि इहो ई ॿुधायो, छा लॻे पियो तव्हांखे हिन वाक़े खे वठी करे? जी इमदाद साहब असां सां गॾु आहिनि? जी लैला, जी लैला आवाज़, हाँ मूं इहो गुज़ारिश की त जो उत्तर जा इलाइक़ा या ख़ासि तौर ते जिते ॾोहारी वारदातूं थींदियूं आहिनि उते जेकॾहिं अहिड़ो वाक़ियो थी वञे त उहो पुलिस वटि जस्टिफिकेशन हूंदी आहे, पर हिते जस्टिफिकेशन ख़ैर क़त्ल करण जी या पंहिंजो एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग नथी थी सघे, पर पोइ बि कोन वटि बहानो हूंदो आहे, का आड़ हूंदी आहे। हीअ त को पुरअमन इलाइक़ो आहे, पीसफुल इलाइक़ो आहे थरपारकर जो। इन इलाइक़े में जेकॾहिं इन क़िस्म जी जेका वारदात पुलिस करे इहे कंहिंखे गोलियूं हणी मारे छॾे, इहो ज़ाहिर आहे हिकिड़ो ख़तरनाक क़िस्म जो ट्रेंड आहे। कुझु ॾींहं अॻु पाण इन क़िस्म जे हिकिड़े एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग ते पियो ॻाल्हायो
उन खां अॻु में हिकिड़ो सखर जो नौजवान जो उन जो पाण केस साम्हूं आंदो हुयो। तो ही हिकिड़ो पुलिस मां नज़र अचे थो पियो त उन्हनि वाक़िया थियनि था, थोरो प्रेशर अचे थो, ऑफिसर एक्शन वठनि था, उन खां पोइ वरी साॻा मामला मामूल ते अची वञनि था ऐं पुलिस जेको आहे पंहिंजी साॻियूं उन्हनि वारदातुनि में या उन क़िस्म जो जेको उन्हनि जो एटीट्यूड रवैयो आहे एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग वारो उन या टॉर्चर वारो उहो अख़्तियार करणु शुरू करे छॾे थी। तो इनमें पुलिस के प्रॉपर वाक़िया वधंदा वञनि पिया। असां बि रोज़ाना जी बुनियाद ते ॿिए टे ॾींहं पंहिंजे प्रोग्राम्स में खणूं पिया त पुलिस जी कस्टडी में मुबैना तौर ते क़तल कयो वियो के नौजवान खे के ॿारड़े खे, ही सभु छा थी रहियो आहे? छा पुलिस वटि को चेक एंड बैलेंस कोन आहे? छो ईअं अहिड़ी रीति रिएक्ट करे पई जो अॻिले खे मारे ई छॾे पई सफ़ा? ऐं IG पुलिस ते सवाल उथे पियो या उतां जे SSP ते DIG ते कंहिंखे माण्हू जेको आहे क्वेश्चन करे? पूरो पुलिस जो जेको सिस्टम आहे न असांजो उहो नाकारा थी चुको आहे। ज़ाहिर चेक एंड बैलेंस हाणे चवां ॾिसो केतिरा जेके आहिनि माण्हू एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग में या हिरासत में मारिया विया आहिनि। थींदो इहो आहे त इन्वेस्टिगेशन थींदी आहे, कुझु अक्सर लाइ माण्हू गिरफ़्तार बि रहंदा आहिनि, अदालत मां ज़मानत थी वेंदी आहे, उन खां पोइ वरी वापसि ड्यूटियुनि ते बि अची वेंदा आहिनि पुलिस जा एहलकार। पोइ जॾहिं हुनखे ख़बर बि हुजे त हुननि खे का वॾी सज़ा न मिलंदी या हू मामला पंहिंजो जो प्रतिबद्ध भाई हुजण जे करे मामला पंहिंजा ठीक करे वञनि, उन्हनि खे सपोर्ट मिली थी वञे पोयां पंहिंजे सीनियर्स जी या ऑफिसरनि जी या इदारे जी या पुलिस डिपार्टमेंट जी, त पोइ हू इहा उन तां हटनि कोन था। साॻियो जेको रवैयो आहे उन्हनि जो उहो बरक़रार रहे थो, बल्कि उनजी वधीक हौसला अफ़ज़ाई थिए थी। जेसि ताईं जज़ा सज़ा जो अमल न हूंदो पुलिस जे अंदरि इन क़िस्म जे वाक़िअनि खे चाहे केॾो वॾो क्रिमिनल छो न हुजे, जेकर उहो पुलिस जे हथां एक्स्ट्रा जुडिशियल त पोइ उनजी जेका आहे सज़ा उहा हुजणु घुरिजे त जीअं अॻिते को बेगुनाह न मारिजे। बिल्कुल, थैंक यू वेरी मच अंदाज साहब, तमाम सां गॾु मौजूद हुया। हाज़िरी ते वठंदासीं कर ऐं ब्रेक खां बाद तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं हिकु सिंधियाई सां जेका पंहिंजी फील्ड में तमामु बहितरीन ऐं सुहिणे नमूने मञाए रही आहे। सो सी यू राइट आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल। वेलकम बैक नाज़रीन। हाणे तव्हांजी हिकु मुलाक़ात कराईंदासीं सिंधियाई सां जेका पंहिंजी फील्ड में पंहिंजो पाण खे भरपूर नमूने सां मञाए रही आहे। हूअं त जॾहिं औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि अचे थी, उन्हनि बाबति आवाज़ उथारण जी या औरतुनि खे अॻिते आणण जी, बज़ाहिर त इहो प्रोसेस इहो अमल तमामु सवलो नज़र ईंदो आहे, पर इनखे करणु असुल में तमामु ॾुखियो हुजे थो, जंहिंमें घर वारनि जी सपोर्ट मुआशरे जी ख़ैर हुजे न हुजे, पर उहा औरत जे करे करणु चाहे थी त करे वञे पई, पर बहरहाल ॾुखियो हुजे थो। सो अहिड़े ई हिकु सफ़र में अहिड़ी कहाणी आहे जेका तव्हांजे आॾो असीं रखणु वञूं था हिकु सिंधियाई जी, त हू ॿहिराड़ियुनि जी औरतुनि खे अॻिते आणण जे लाइ तमामु घणो पुरज़म आहे। उन्हनि जो सगारो आवाज़ बणियल आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर उन्हनि जी इन्हनि तमामु ख़िदमतुनि जे करे हाणे यूनाइटेड नेशंस तरफ़ां उन्हनि खे हिकु ख़ासि अवॉर्ड जे लाइ नॉमिनेट बि कयो वियो आहे। आउं ॻाल्हि करे रही आहियां सना सिद्दीक़ राहिमू जी। अस्सलाम वालेकुम सना, तव्हांजी वॾी महिरबानी त तव्हां असांखे सिंधियाई जे सेगमेंट में जॉइन कयो। वी आर ऑलरेडी वेरी प्राउड ऑफ यू। तव्हांखे हिकु ख़ासि अवॉर्ड जे लाइ नॉमिनेट बि कयो वियो आहे, पर असां तव्हांजी कहाणी तव्हांजे ज़बानी ॿुधणु चाहींदासीं। कहिड़े शहर सां तालुक़ु आहे तव्हांजो ऐं इन जिदोजहद में कीअं तव्हां कामयाबी माणी? वालेकुम अस्सलाम, थैंक यू सो मच आवाज़ TV स्पेशली मिस लैला, तव्हां जो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो ऐं जीअं तारुफ़ करायो आहे तव्हां ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां सॼो बैकग्राउंड ॿुधाए त केतिरा इशूज़ फीमेल्स फेस कनि पियो। मां नालो मुंहिंजो सना सिद्दीक़ आहे। बेसिकली मुंहिंजो जेको आहे बाणो ॻोठ आहे उहा थारुशा आहे, डिस्ट्रिक्ट में शाहरुख रोज़। मुंहिंजी शादी थियल आहे थरपारकर में। ऐं ठीकु, पोइ इन सफ़र जी शुरुआत कीअं कई तव्हां? जीअं आम जीअं इंटीरियर में जीअं फीमेल्स शुरुआत कंदियूं आहिनि, अर्ली मैरिज हुई मुंहिंजी ऐं देन आई वाज जस्ट 15 इयर्स ओल्ड, मैट्रिक में हुयमि, शादी थी वई, पोइ वरी अच्छा 15 सालनि जी एज में तव्हांजी शादी थी? जी जी अल्हम्दुलिल्लाह 15 सालनि जी एज में शादी थी ऐं 4 ॿार आहिनि। नंढड़ी MBBS में पढ़ंदी आहे 3rd ईयर में। माशाल्लाह माशाल्लाह। अर्ली मैरिजेस जा फ़ाइदा आहिनि। अच्छा, बाक़ी नुक़सानात वधीक आहिनि। हा बिल्कुलु, उहो ईअं आहे त मतिलबु एज जेको आहे ठीकु ठाक हुजे, पोइ माण्हू अरिड़हनि खां बाद में करे वठे त ॿी ॻाल्हि आहे, पर ख़ैर 15 इज़ टू अर्ली। पोइ तव्हांजी कीअं शुरुआत थी? 15 सालनि जी उमिरि तव्हांजी शादी थी, बाद में तव्हां औरतुनि जे हक़ जे लाइ सघारो आवाज़ बणजंदा रहिया, या ट्रांसफॉर्मेशन कीअं आई? छा सोचे करे तव्हां जेको आहे इन फील्ड में क़दम रखियो? अक्सर करे ईअं हूंदो आहे त इंसान जी ज़िंदगी में पाण अहिड़ा कुझु वाक़िया थींदा आहिनि जंहिंजे करे उहो सोचींदो आहे त मूंखे ॿियनि जो हाणे आवाज़ बणजणु घुरिजे। छा तव्हांजी ज़िंदगी में बि अहिड़ो को वाक़ियो थियो?
ॾिसो अर्ली मैरिजेस जा फिजिकली त ख़ैर ॾाढी हार्मफुल रहंदी आहे, पर मेंटली मोरली इमोशनली इहो ॾाढी इफेक्ट कंदी आहे न। ऐं मूंखे फील थियो त जेका दुश्वारी या जेका चैलेंजिस मूं फील कया, जीअं मूंखे पंहिंजी स्टडी आहे हुन छॾणी पई शादी जे करे, देन माय मदर वाज सपोर्टेड मी एंड अगेन आई स्टार्टेड माय जॉब माय स्टडीज़ इन 2007। जॾहिं मुंहिंजो नंढिड़ो टियों ॿार थियो उन खां पोइ अम्मी ॾाढो मूंखे वरी हौसला अफ़ज़ाई करे वरी इनरोल करायो ऐं मां ग्रेजुएशन कई, पोइ वरी मास्टर्स कयमि। हुन खां पोइ मूंखे फील थियो त मूंखे बीपी रहणु शुरू थी वियो, त मां चयमि मां जॉब कंदमि। बाबा वारा सभु इन लॉस वग़ैरह उन्हनि खे हो त फीमेल कीअं जॉब कंदी, चलो ठीकु आहे जॉब करणी आहे त टीचिंग कयो। मूं चयमि न, मूंखे टीचिंग कोन करणी आहे, मूंखे डेवलपमेंट सेक्टर में आगा खान वॉज माय मदर ऑर्गेनाइजेशन। मां आगा खान जो नालो हो हुन टाइम ते मां CV कंहिंजे थ्रू मोकिले छॾी त भई मूंखे जॉब करणी आहे, पर परमिशन कोन मिली। ॾाढो हंगामो थियो घर में। भाउ मुंहिंजा मामा वारा त पैसे जी कहिड़ी कमी आहे, कुझु पैसो सभु कुझु नाहे हूंदो। मां एतिरो मूं पढ़ियो आहे त मां चाहियां पई त हुते मां किथे कंट्रीब्यूट कयां। ख़ैर जॉब मां स्टार्ट कई है, मूंखे परमिशन सपोर्ट ऑफ माय मदर एंड मुंहिंजो मामो हिकिड़ो ऐं ॿियो मुंहिंजे हस्बैंड जे करे मूंखे मिली वई। पोइ वरी मां जॉब स्टार्ट कई त उहो एतिरो लर्निंग फेज़ मां नथी चवां त उहो मुंहिंजी लर्निंग हुई, पर इहो टिल 2010 खां 13 ताईं मां उहा जॉब कई, 14 ताईं। देन 14 मां मूंखे पोइ वरी मुंहिंजे पंहिंजे इन लॉस में अपॉर्चुनिटी मिली, मां हुते जॉब कई। ॾाढी दुश्वारी आयूं, लाइक 2016 में जॾहिं मां हिकिड़ी ING हुई ऐं वर्ल्ड बैंक जो प्रोजेक्ट हुते कंसल्टेंसी हुई हिन में प्लान इंटरनेशनल। मां उहो चवां थी त उहो मुंहिंजो जेको जॉब हुई 2016 में, उहा एक्चुअली मां हुते ॾाढो लर्न कयमि। उन में असांजे बॉस जो वॾो रोल हो। मूंखे जेतिरा बि मां तव्हांखे स्टोरी ॿुधाईंदमि, जेको बि मूंखे मुंहिंजे कैरियर में सपोर्ट रही आहे, हुन में मर्दनि जो वॾो रोल रहियो आहे। बॉस, मुंहिंजा कोलीग्स स्पेशली, ऐं मुंहिंजा भाउ, मुंहिंजो हस्बैंड, उन्हनि ॾाढी मतिलबु हिकिड़ी इंकरेजमेंट ॾिनी। उहा मां लर्निंग कयमि, हुते मूंखे रियलाइज़ थियो। ऐं हुते मूं वटि जेंडर फोकल पर्सन जो चार्ज बि हुई, मां हुयमि MNE में, मॉनिटरिंग एंड एवेल्यूएशन में। देन आई रियलाइज़ के हिते मां वटि आहे अपॉर्चुनिटी, ऐं मां लाइक बॉस खां पोइ मां ॾिसंदी आहियां शयुनि खे त हिते मां औरतुनि जे लाइ ज़रूरु कुझु करे सघां थी। जेका चैलेंजिस मूं फेस कया आहिनि, अहिड़ियूं खोड़ सारी औरतूं आहिनि जंहिंखे अपॉर्चुनिटी कोन मिलंदी आहे, उन्हनि खे उहा कॉन्फिडेंस कोन मिलंदो आहे फैमिली जी तरफ़ां, सोसाइटी जी तरफ़ां, त मां हुननि जे लाइ कुझु कयां। पोइ हुते असां मिल्क प्रोड्यूसर्स ग्रुप्स ठाहियूं पिया, त हुते मां हिकिड़ी असांजी हुई रिक्वायरमेंट बि हुई 25% फीमेल्स जी पार्टिसिपेशन। लेटर ऑन उहा ऑर्गेनाइजेशन बंदि थी वई, ऐं 2018 जे एंड में मूं जॉइन कयो वर्ल्ड बैंक जो प्रोजेक्ट हो एग्रीकल्चर डिपार्टमेंट सां गॾु, SAPEP जे नाले सां, इंटीग्रेटेड एग्रीकल्चर प्रोडक्टिविटी एनहांसमेंट प्रोजेक्ट। हुते बि लकीली मुंहिंजी जेका मैनेजमेंट ऐं प्लस में मुंहिंजा कलीग्स हुआ, उन्हनि ॾाढी सपोर्ट कई। हुते मां जॉइन ई सोशल एंड जेंडर स्पेशलिस्ट जे तौर ते कयमि। ऐं हुते पोइ मां फोकल पर्सन हुयमि, हिकिड़ी एडिशनल चार्ज मूं वटि अची वई किचन गार्डन जी। किचन गार्डन में डेजिग्नेशंस तव्हांखे मिलियूं, तव्हांजो कमु हलंदो रहियो। हाणे मूंखे ॿुधायो त तव्हां औरतुनि जे लाइ कहिड़ा कम कया, ऐं तव्हां जीअं वाकई में कुझु न कुझु करणु चाहियो पिया, ऐं तव्हां चयो पिया त तव्हां डेवलपमेंट सेक्टर जी तरफ़ वञो, ऐं ॿियो उन खां अलावा औरतुनि जे लाइ बि तव्हां काफ़ी कुझु करणु चाहियो पिया, त कहिड़ा तव्हां कम कया? बोर्ड जे ज़रिए बि तव्हांजो रोल तमामु घणो नज़र आयो आहे, सो उन बाबति बि ॿुधायो। ऐं मूंखे इहो बि ॿुधायो त असांजी जेकी औरत हुजे थी, ख़ासि करे ॿहराड़ी जो, त को फ़र्क़ु कोन्हे, चाहे शहर जी औरत हुजे या ॻोठ जी औरत हुजे, कहिड़ो तव्हांखे फ़र्क़ु छा को नज़र आयो ॻोठाणी औरत ऐं शहरी औरत में, मसलन जे कॉन्टेक्स्ट में? मां अवल तव्हांखे थोरो ॿुधायां त फ्लड मां जेका अफेक्टेड, जेको करंट मां मुंहिंजो आहे जॉब आहे, उहा सिंध फ्लड एमरजेंसी रिहेबिलिटेशन प्रोजेक्ट आहे, जेको 2022 जो फ्लड आयो हुन में उन जे रिस्पॉन्स में रिहेबिलिटेशन आहे, रोड्स जी, वाटर सप्लाई एंड रेस्क्यू 112 जी एक्सपेंशन आहे असां वटि, ऐं प्लस में असां वटि लाइवलीहुड रेस्टोरेशन थ्रू कैश फॉर वर्क। ही जेको असांजो कैश फॉर वर्क जो प्रोग्राम आहे, जेका हिन अवॉर्ड जे लाइ मुंहिंजो कंसिडर कयो वियो आहे, ऐं त थ्रू आउट माई जर्नी आहे, लेकिन ही बि हिन खे ख़सूसी तौर ते डिज़ास्टर रिस्ट्रिक्शन ते असां कमु कयो आहे। हिननि में फ़र्क़ु कुझु बि कोन्हे, सिर्फ़ु इहो आहे त जेका अर्बन एरियाज़ में आहिनि, अर्बन एरियाज़ में बि हू औरतूं जंहिंखे अपॉर्चुनिटी मिलियल आहिनि, जेका इकोनॉमिक एम्पावरमेंट जंहिं वटि आहे, मइशी अगरि तव्हां एम्पावर आहियो त तव्हां सभु कुझु करे सघो था, तव्हां डिसीजन्स में बि शामिल थी सघो था, तव्हांजी शमूलियत घर वारनि जी ऐं तव्हांजी सोसाइटी जी मजबूरी थी वञे।
त मां जे पोजीशन ते कोर मैनेजमेंट में आहियां, मां डिजाइनिंग फेज में अहिड़ी पॉलिसीज़ ठाहियूं त उहा औरतुनि जी शमूलियत लाज़मी हुई उन में, ख़ुसूसन केशवर वर्क में। मूंखे यादि आहे त मूंखे असांजो हिकिड़ो ॾाढो सीनियर ऑफिसर आहे, हुन मूंखे चयो त न ही त रोड ठहंदा, रोड में औरतूं कीअं कमु कंदियूं। अच्छा। मां हुननि जे साम्हूं असांजी ट्री प्लांटेशन जी एक्टिविटी लॻाई, मां हमेशह इन ॻाल्हि खे कोट कंदी आहियां, ट्री प्लांटेशन जी एक्टिविटी लॻाई, मां पाण ई हुनजी पिट ओपन कयमि कोडर खणी। मुचम जॾहिं मां शहर जी रही करे मां कोडर हलाए सघां थी त ही त पंहिंजो घर पाण ठाहींदियूं आहिनि। सही। त मां हुननि औरतुनि खे पुछा कयो, मुचम अवां तव्हां कमु कंदव, असां ही रोड वग़ैरह ही तव्हांजा मर्द आहिनि उन्हनि लाइ तव्हां डिसाइड कयो आहे त तव्हां पंहिंजो रोड रीस्टोर कंदा, त हिन में असां इक्विपमेंट कोन ॾींदासीं, ना को तव्हांखे मटीरियल ॾींदासीं, तव्हांखे पाण ठाहिणो आहे। त औरतूं चवनि थियूं अच्छा असां तव्हांखे पैसा ॾींदासीं, त हुननि चयोसि त हा असां छो न कंदासीं, असांखे अगरि मौक़ो ॾींदा त। मां चयमि ही औरतूं राज़ी आहिनि, तव्हां चओ था त असां औरतूं कीअं कमु कंदियूं, त ही what triggering point हो I will building support in my management also जेको आहे न त असां तव्हां हिन छा में था सम्झो त तव्हांजी जेका जॉब आहे उन जो नेचर ई इहो आहे, जॉब ऑफ नेचर ई इहा आहे त तव्हां औरतुनि जे लाइ ख़िदमत कयो, या तव्हां एज़ अ शौक़ु हिन कम खे स्टार्ट कयो हुयो, छो त अॼुकल्ह जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि उहे बि इहो कमु कनि था, फ़र्क़ु छा आहे तव्हांजे ऐं उन्हनि जे कम में? तो लेला हिते मतलब हिकिड़ी जॉब जी रिक्वायरमेंट त हूंदी आहे पंहिंजा, ऐं खोड़ सारी फीमेल्स मेल्स जॉब कनि बि पिया, मुंहिंजो पैशन आहे। सही। ऐं मुंहिंजो पैशन इहो आहे त जेका को बि वॉइस आहे न उहा अनहेयर्ड न रहे, उहा ॿुधी वञे। ऐं औरतूं असांजी तमामु घणे हिते स्पेशली मां पाकिस्तान जी ॻाल्हि कंदमि ऐं ख़ासि तौर ते सिंध जी ॻाल्हि कंदमि त असांजी औरतियूं रोल प्ले कनि पियूं, एग्रीकल्चर में असां वटि औरतूं आहिनि, लाइव स्टॉक में असां वटि औरतूं आहिनि, पर उन्हनि जो को रोल जी रिकग्नाइज़ेशन कोन्हे, घर जो कमु कनि पियूं। अगरि अहिड़ी अपॉर्चुनिटीज़ उन्हनि खे घर जी सतह ते ई मिली वञनि जिते उन्हनि वटि पैसो अची वञे, ऐं पैसो अचण खां पोइ ज़ाहिर आहे उहे कॉन्ट्रीब्यूट कंदियूं, जॾहिं उहे कॉन्ट्रीब्यूट कंदियूं त तव्हांजी वायलेंस बि घटि थी वेंदी, तव्हांजी जॾहिं गुरबत घटि थींदी, उहा पंहिंजी ॿारनि जी एजुकेशन ते बि ख़र्च कंदियूं, ऐं हुनजी फैमिली बि हुनजी रेस्पेक्ट कंदी, उहा पाण बि मतिलबु पंहिंजे पाण खे वैल्यू कंदियूं त हा असांजी को अहमियत आहे। हाणे त अगरि तव्हां वटि लाइक अगरि मां चवंदी आहियां त इनइक्वलिटी जॾहिं थींदी आहे जॾहिं पावर कोन हूंदी आहे न, पावर अगरि औरत वटि आहे ऐं हुनजा सबऑर्डिनेट मेल्स आहिनि त उहा हुननि सां बि ज़्यादती करे सघे थी। ईअं ई अगरि मर्द आहिनि उन्हनि वटि पावर आहे, असां वटि मेजॉरिटी में जेको मर्द आहिनि ज़ाहिर की रोल्स ते, औरतूं घटि आहिनि, असां चऊं था त असां इक्वलिटी, तव्हां नंबर्स जी ॻाल्हि कंदा आहियो त फीमेल्स जो जेको आहे न नंबर वधाए, नंबर न वधायो, नंबर वधाइण सां गॾोगॾु तव्हां हुननि खे अहिड़ी पोज़ीशंस में जिते हू फ़ैसिला साज़ी में तव्हां सां गॾु कंट्रीब्यूट कनि, जीअं मुंहिंजो असांजो कमु हो हुन में मां डिज़ाइनिंग फेज़ में शयूं एड करायां। नंबर वधाइण सां ख़ाली कुझु न थींदो, पर उहो पावर बि असांखे अथॉरिटी उहा ॾियणी पवंदी, त हू बि जेको आहे जीअं पावरफुल फीमेल फ़ैसिला साज़ी में हुननि जी बि शमूलियत हुजे। बिल्कुलु। अच्छा, हाणे मूंखे इहो ॿुधायो त यूनाइटेड नेशंस हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म आहे, उन जे लाइ हिकु ख़ासि अवॉर्ड जे लाइ तव्हांखे नॉमिनेट कयो वियो आहे, इहा हिकु तमामु फ़ख्र जी ॻाल्हि आहे, त उहो अवॉर्ड अवॉर्ड जे बारे में ॿुधायो त उहो अवॉर्ड छा जे लाइ आहे ऐं तव्हांखे भला कीअं नॉमिनेट कयो वियो? जी, हिन जीअं त UNDRR हिकिड़ो डिज़ास्टर रिस्क ते कमु करे पई, हुननि जो हिकिड़ो नेटवर्क ठहियो आहे जेका वीमेन इंटरनेशनल नेटवर्क फॉर डिज़ास्टर रिस्क रिडक्शन। ही जेको UNDRR हिननि जो प्लेटफॉर्म आहे, ही जेका बि फीमेल्स स्पेशली जेका DRR ते डिज़ास्टर रिस्क रिडक्शन ते कमु करे रहियूं आहिनि, ऐं बट इनोवेटिव वे मां, ऐं हुननि उन इंक्लूजन इंश्योर कराई आहे कम्युनिटीज़ जी, हुननि खे ही हर साल हिननि लाइक अवॉर्ड ही अनाउंस कंदा आहिनि, लाइक 2021 से खां हिननि अवॉर्ड स्टार्ट कया आहिनि ऐं टिल मतिलबु टिल कंटिन्यू ई आहिनि। थियो इहो त जनवरी में हिन खां लास्ट ईयर बल्कि फिलिपिन में मुंहिंजी हिकिड़ी हिननि जे हिकिड़े एशिया पैसिफिक रीजन ते हिननि जो कॉन्फ्रेंस हुई, हुन में मूं पार्टिसिपेट कयो। देन मूंखे ख़बर पई त हुननि जी हिकिड़ी हिननि अपॉर्चुनिटी हुई जेनेवा जी, त मां हुन जे लाइ अप्लाई कयमि। जेको मूं कमु कयां पई मां उहा हुननि मां हिकिड़े पीस खे, सिर्फ़ु जेको केशवर वर्क जी मां ॻाल्हि कयां पई, इहो केशवर वर्क ते मूं सबमिशन कराए हुई, ऐं लकीली हुते बि तक़रीबन मोर देन 150 एप्लीकेशंस हुयूं अप्रूव थी बिल्कुलु। एतिरे वॾे प्लेटफॉर्म ते ॾिनी नॉमिनेट थियणी तमामु वॾी ॻाल्हि आहे, ऐं तव्हां ऑलरेडी असांजे लाइ इहो अवॉर्ड खटे वरितो आहे, वी आर ऑलरेडी वेरी प्राउड ऑफ यू। पर मूंखे तव्हांजी तमामु जर्नी ॿुधी करे जेके व्यूअर्स आहिनि उहे ॾिसनि था, हिकिड़ी
वारी ॻाल्हि करणु चाहींदसि त अक्सर करे असांजूं औरतूं सम्झंदियूं आहिनि त शादीअ खां बाद में ज़िंदगी ख़तमु थी वञे थी, सिर्फ़ु ॿार पालणा आहिनि ऐं पंहिंजो पाण खे कंहिं क़िस्म जी का तरजीह हू कोन ॾींदियूं आहिनि। त तव्हांजो मिसाल नाज़रीन सना सिद्दीक़ रायमू जो मिसाल असांजे साम्हूं आहे, जंहिं शादीअ खां बाद बि पंहिंजे करियर खे कंटिन्यू रखियो ऐं हू हिकिड़ो सक्सेसफुल करियर परस्यू करे चुकियूं आहिनि, हिन बि कंदियूं रहनि थियूं, कंटिन्यू आहे हुननि जो हलंदड़ आहे। त सना मूंखे इन बाबति थोरो तव्हां हिन में ऐड कजो, उन्हनि औरतुनि खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदव जेके सम्झनि त शादी खां पोइ ज़िंदगी ख़तमु, न हाणे असां नौकरी करे सघूं था, न कमकार करे सघूं था, जॾहिं त मेजॉरिटी में काफ़ी औरतूं असांजूं कमु कनि थियूं, पर तव्हांजो छा मैसेज आहे उन्हनि जे लाइ? असल में लेला जेको मूं ॾिठो आहे न, मे बी आई एम रॉन्ग, बट मूं ॾिठो आहे त जेको जॉब आहे न हुनखे जॉब करे ई माण्हू जेका असांजी फीमेल्स आहिनि परसू कनि, इहा बि इम्पोर्टेंट पॉइंट आहे। खोड़ सारियूं आहिनि जेका डिफरेंट पोज़ीशन्स ते वेठियूं आहिनि, बट अनफॉर्चुनेटली हुननि वटि उहा ताक़त बि आहे पर उहा रोल नथियूं प्ले कनि न। इहो शायदि इनरली तव्हांजी उहा विल पावर आहे ऐं मां चवंदमि त हुननि जो पैशन या हुननि जी स्पिरिट जेको न उहा तब्दीली आणे सघे थी, अदरवाइज़ अपॉर्चुनिटीज़ मिली वञे ऐं पोइ बि उहो नथियूं कुझु कनि त बसि मुंहिंजो पैगाम इहो हूंदा त तव्हां अच्छा, तव्हां सम्झो पिया त मौक़े जी ॻाल्हि हूंदी आहे, अपॉर्चुनिटी जी बसि देरि हूंदी आहे मिलण जी। अपॉर्चुनिटीज़ बि मिलियल आहिनि काफ़ी, उहे त मिलंदियूं न आहिनि, मां चवंदी आहियां त अपॉर्चुनिटीज़ मिलण जी ऐं कॉन्फिडेंस फैमिली जी तरफ़ां स्पेशली, ऐं जॾहिं शादी थी वञे त पोइ तव्हां सम्झो पिया जीअं तव्हां पंहिंजे सफ़र में ॻाल्हि कई त मर्दनि जो अहम किरदारु आहे, उन्हनि तव्हांखे कयो सपोर्ट, हाणे उन्हनि औरतुनि खे तव्हां छा चवणु चाहींदव जंहिंखे मर्द पंहिंजा घर भाती सपोर्ट न कनि था, त पोइ हू उहो कॉन्फिडेंस किथां आणनि? ॾिसो इहो ई कोन हो त जॾहिं मुंहिंजी जर्नी स्टार्ट थी त मां तव्हांखे 2010 में मूं जॉब स्टार्ट कई, 16 में मुंहिंजी मां चवां पई त मूंखे ॾाढो सुठी ज़बरदस्त अपॉर्चुनिटी मिली ऐं मूं लर्न करे अॻिते वधण जी कोशिशि कई, पर हिन टाइम फ्रेम में खोड़ सारा चैलेंजिस मूंखे बि आया हुआ। मां ट्रस्ट अर्न कयमि फैमिली जो, मां ट्रस्ट अर्न कयमि हस्बैंड जो, सही ट्रस्ट अर्न करण जी ज़रूरत हूंदी आहे, अदरवाइज़ तव्हां जिते बि वञो जंहिं बि कैरियर में इहो फीमेल्स खे त कैटेगराइज़ मतिलबु कैटेगरिकली चयो वेंदो आहे त ही अगरि हुन जी प्रमोशन थिए पई त लाइक हुन जी को आहे थ्रू हुनजी कॉन्टेक्ट आहिनि, हुनजी